अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उमेद आहे त सभु ख़ुशि हूंदो। अॼु वरी हिकु वीडियो तव्हांजे लाइ खणी तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। अॼु हिकु कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं। इनशाला असांजो हीउ वीडियो पूरो ॾिसिजो ऐं इनशाला हीउ वीडियो तव्हांखे पसंदि ईंदो। हलूं था वीडियो जी तरफ़। हिकु ॾींहुं दोस्तों छा थियो त टे मायूं नलके ते पाणी भरनि पिया ऐं पंहिंजे पुटनि जे बारे में गुफ़्तगू कनि पिया। त ॿ मायूं जेके आहे बीठे नलके ते पाणी भरनि पिया ऐं ॻाल्हियूं कनि पिया, मुंहिंजो पुटु ईअं आहे, मुंहिंजो पुटु ईअं। टियों माई जेको हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधे पियो त हू चवनि पिया मुंहिंजो पुटु फलाणे कॉलेज में पढ़े थो। हो चए पियो मुंहिंजो पुटु फलाणे कॉलेज में पढ़े पियो। त हो जो टियों माई जेको हो उहो हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधी रहियो हो। त उन देरि खां पोइ थोरे खां त हिकिड़े माई जो जेको हो त उतां पुटु जेको अची गुज़रियो त हुन माई चयो त मुंहिंजो पुटु जेको आहे इहो आहे जेको वञी रहियो आहे। त हुन ॾिठो माशाल्लाह, हुन चयो त तुंहिंजो पुटु इहो आहे? त चई हा मुंहिंजो पुटु इहो आहे। त उहो थोरो देरि छोकिरो बीठो, बीहण खां पोइ वरी उहो बि उतां हलियो वियो। हली वञण खां वरी ॿिए औरत जो जेको छोकिरो उन जो गुज़र थियो, उन बि चयो त मुंहिंजो पुटु जेको आहे इहो आहे, तूं ॾिसी सघीं थो मुंहिंजो पुटु इहो आहे, हाणे वञी रहियो आहे। त हुन चयो माशाल्लाह तुंहिंजो पुटु इहो आहे? हुन चयो हा मुंहिंजो पुटु इहो आहे, अल्हम्दुलिल्लाह स्कूल में पढ़े थो। हेॾे होॾे जेको आहे छोकिरो उहो बीठो, थोरी देरि बीठो ऐं पंहिंजे माउ ॾे निहारे ऐं हलियो वियो। हली वञण खां पोइ वरी इहे मायूं पाण में चवनि पिया अदी तो मुंहिंजो पुटु ॾिठो? हुन चयो अदी तो मुंहिंजो पुटु ॾिठो? ईअं कंदे कंदे वरी टे माई जो जेको पुटु हो उहो गुज़री रहियो उतां। त उन माई ॾिठो, चई त मुंहिंजो पुटु जेको आहे इहो आहे। त उन छोकिरे छा कयो त जो पंहिंजे माउ जूं ॻाल्हियूं ॿुधईं त ॿुधी उते बीही रहियो। बीह रहण खां पोइ जेको आहे पंहिंजे माउ जे ॻाल्हियुनि ते छोकिरो जेको आहे हिननि ॾे हली अचणु लॻो आहे। उन मायुनि ॾे अची हुननि सां अदब सां मिलियो, हुननि खे सलाम कयईं। सलाम करण खां पोइ वरी जेको आहे छोकिरे छा कयो त हिकु बाल्टी जेको कूलर जेको कुल्हे ते रखियईं, हिकु बाल्टी पियो उहो खयईं, खणी ऐं पंहिंजे अमड़ खे चयईं त हाणे अचु अम्मा घरु हलूं, देरि थिए थो। त छोकिरो छा कयो त माउ चयो ठीकु आहे अबा हल त हलूं था। हू जेके ॿ औरत उहे ॾिसी रहिया त उहे शर्मशार थिया ऐं कंध हेठि करे परेशान थियण लॻा। त टी माई जेको बीठो हो त उन चयो त माशाल्लाह मुंहिंजो पुटु इहो आहे, मुंहिंजो जेको आहे नेक निमाज़ी आहे, क़ुर पढ़े थो ऐं 5 वक़्त निमाज़ पढ़े थो ऐं अल्हम्दुलिल्लाह सुठो आहे। ऐं जेको आहे न हिनखे वॾो को डिग्री आहे, न हिनखे को अहिड़ो कॉलेज में वियो आहे, बसि अल्हम्दुलिल्लाह क़ुर पाक पढ़े थो ऐं 5 वक़्त निमाज़ पढ़े थो। छो त असांजे चवण जो दोस्तो मक़सदु इहो आहे त पंहिंजे पुटनि खे जेको आहे क़ुर पढ़ायो ऐं इज़त एहतराम सेखारियो, वॾे नंढे जी अदब करणु सेखारियो। असांजे माशरे में हींअर खोड़ अहिड़ा छोकिरा आहिनि जेके पंहिंजे पीउ माउ जा अदब कोन था कनि। वॾे स्कूलनि में पढ़नि था पर पंहिंजे पीउ माउ जो जेको आहे क़दुरु कोन था कनि। त ख़ुदा असांजो चवणु इहो आहे त पंहिंजे जेको औलाद आहे उन्हनि खे सुधारियो ऐं उन्हनि खे सुठो तालीम ॾियो। ऐं जेके स्कूल में वञनि था पढ़नि था त वरी घरु अचनि था त उते जेको आहे हिननि खे को नेक अमल सेखारियो ऐं 5 वक़्त निमाज़ पढ़णु सेखारियो। असांजो चवण जो मक़सदु इहो ई आहे। अॼु जो कहाणी इहो, उमेदु आहे त कहाणी तव्हांखे पसंदि आयो हूंदो। ओके, अस्सलाम वालेकुम।